वो पेरियो घाड़े पुगासी सजण तुझा सलाम जे पूता सलाम जे पूता पैगाम जे पूता वो एक मिनट ही कोन रयासी सजण तुझा सलाम जे पूता है पेरियो घाड़े पुगासी सजण तुझा सलाम जे पूता। वाह खादिम वाह, तो सुतल सुर जगाई थो तुझे कलाम ॿुधण खां पोइ महबूब सां मिलण जी सिक वधी वई आहे। हल हमरा तो इश्क में चरियो लॻो पिया। ख़ुश कीअं न हूंदसि यारो, तव्हां ख़बर नाहे हर चंड जी 1 तारीख़ मां पंहिंजे महबूब सां उन जे ॻोठ मिलण वेंदो आहियां। अच्छा, असुल हकीकत जी ख़बर हाणे पई हमारा आखिर खुश छो आहे। जेकॾहिं सम्झी विया हो त पोइ जल्दी तयारी कयो, टाइम सां निकिरी हलो। मुंहिंजो महबूब मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। वॾा पके ते हाणे ख़तरो वधी वियो आहे। तव्हां असांखे वाज हुन पार छॾे अॻिते अकेला हलिया वेंदा आहियो ऐं हथियार बि न खणी वेंदा हो। हथियार मूंखे ख़ादिम वर में लॻल हूंदो आहे, बाक़ी तव्हांखे साण वठी महबूब जे ॻोठ में दाख़िल थियण इहो मुनासिबु नथो लॻे। तव्हां परेशान न थियो, अहिड़ो को बि मसइलो कोन थींदो। मां ख़ैरनि सां वापसि मोटी ईंदुसि। कमदार ड्राइवर खे चयो त गाॾी कढे, मूंखे शहर वञिणो आहे ऐं बहादुर खान तूं बनी तां चकर हणी अच। कमनि जी कटाई हले थी, वञी ॾिस हारी कम कीअं था कनि। बाबा साईं गाॾी कॾहिं जी तयारु आहे, गार्ड बि बीठा आहिनि, सिर्फ़ु तव्हांजो ई इंतज़ारु आहे। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां शहर खां थी अचो, मां बि बनी तरफ़ निकिरी थो वञा। बहादुर खान ॿुध पुटु, अकेलो न वञिजां, पाण सां गॾु ॿ गार्ड ज़रूरु वठी वञिजां। छो भोतार बाबा, नंढे रहिस खे को ख़तरो आहे छा? न जानू, अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर वक़्तु पुछी न ईंदो आहे, तंहिं करे पंहिंजी हिफ़ाज़त माण्हू लाज़मी करे। बाबा साईं, मां पंहिंजे ॻोठ में आहियां ऐं बनी बि त वेझो आहे, मूंखे कहिड़ो ख़तरो आहे। तव्हां त शहर वञो था बाबा, पाण सां गॾु गार्ड वठी वञो, अकेलो वञणु सही न आहे। हा बाबा साईं, नंढो रहिस सही थो चए। बाबा साईं वक़्तु पुछी न ईंदो, तव्हां पाण सां बि गार्ड वठी वञिजो। मूं हुननि खे चई छॾियो आहे, ड्राइवर सां गॾु तयारु आहिनि। बाक़ी बहादुर खान सां मां आहियां, ज़मीन तां वञी चकर ॾेई अचूं था। ठीकु आहे कमदार, तूं बहादुर खान सां गॾु वञिजांइ ऐं हिन जो ख़्यालु रखजांइ। मां शहर थी जल्द वापसि अची वेंदुसि। असांजे ॻोठ में छा कयां रापेल, मां आखिर छा कयां? दिल जे हथ मजबूर आहियां, तोखे ॾिसण सवाइ हिन दिल खे करार ई नथो अचे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं तूं बनी ते निकिरणु बंदि कंदे त मूंखे मजबूरन तुंहिंजे ॻोठ अचणो पवंदो। इन जो मतिलबु त हाणे मां पंहिंजे ॻोठ जी किटिन में बि नथी निकिरी सघां? न रापेल न, ग़लती बि न कजां। जेकॾहिं तो घरां निकिरणु बंदि कयो त मां तोखे ॾिसण सवाइ रही कोन सघंदुसि, पोइ तूं मजबूर थी तुंहिंजे घर में घिरणो ई पवंदो। तूं असांजे घर में घिरदे ऐं असांजा घर वारा तोखे छॾे ॾींदा? फिरोज आहियां मां, फिरोज खान। कंहिंमें एतिरी हिम्मत आहे जेको मूंखे रोकींदो? सब तो अची बेगरत नन फिरोज खान, तुंहिंजी हिम्मत कीअं थी आहे असांजी इज़त में अखियूं विझण जी? मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। कमीना कोई चाह छा? फिरोज खान जो कॉलर तो पकड़ी, तू जिंदा रहंदे तो मूंखे कुछ कंदे न। अब्बास अब्बास ये मूंखे न छॾी वञ, मां तोखां सवाइ ज़िंदा न रही सघंदसि। बाबा, उन ज़ालिमनि जो सोट अब्बास कहिड़ो ॾोह कयो हुयो जो हुन ज़ालिमनि मुंहिंजे सोट अब्बास खे मारे छॾियो? हीउ किथां जो इंसाफ़ आहे बाबा, हीउ किथां जो इंसाफ़ आहे? सब्र करो पुट, सब्र करो, ख़ुदा सभु ॾिसे थो। रब पाक असां सां इंसाफ़ ज़रूरु कंदो।
अञा केतिरो सब्र कंदो बाबा? सब्र करण जो नतीजो ॾिसी चुका आहियो। छा हाणे बि तव्हां सब्र खां कमु वठंदव? ॿियो असां मिसकीन करे बि छा था सघूं मुंहिंजी धीउ? अलाह खां सवाइ ॿियो केरु आहे जेको असांजी दाह ॿुधे? हाणे चुप कोन कंदासीं बाबा। उन्हनि असांजो बेगुनाह माण्हू मारियो आहे। उहे असांजा गुनाहगार आहिनि बाबा, गुनाहगार। हाणे इन गुनाह जी सज़ा उन्हनि खे ज़रूरु मिलणु घुरिजे। आमिर सही पियो चए बाबा, हाणे ख़ामोश थियण जो वक़्तु नाहे रहियो। असां मिसकीन माण्हू इन ॾाढनि सां दुश्मनी किथे था करे सघूं? उतार इहो मजू वारनि जो टोलो असां तरफ़ पियो अचे। हिन भाग वारे हिते कीअं अची वियो? भोतार मजू कॾहिं कॾहिं हिन तरफ़ ईंदो आहे। ॿ टे चकर हुनखे मूं हिन जूए में ॾिठो आहे। मजू तूं हिते मुंहिंजी ज़मीन में छा थो करीं? तुंहिंजी हिम्मत कीअं थी आहे असांजे ॻोठ तरफ़ अचण जी? मां पंहिंजे पुराणे दुश्मन खे मौत जी निंड सुम्हारण आयो। मजू तुंहिंजो हिन तरफ़ को बि दुश्मन नाहे। पंहिंजो दुश्मन वञी ॿिए तरफ़ ॻोल्ह। हीउ अमन पसंद माण्हुनि जो इलाइक़ो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां केतिरा अमन पसंद माण्हू आहियो। अॼु तव्हांखे बेनिकाब करे पोइ वेंदुसि। मजू मजू तो ही छा करे छॾियो? तूं ॼाणी थो त असांजी तोसां का बि दुश्मनी न आहे। मजू असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं। ख़ामोश, तूं नथो ॼाणी तुंहिंजे पीउ बावल मूं ते केतिरा ज़ुल्म कया आहिनि। कूड़े केसनि में फासाए मुंहिंजे कोड़े पीउ खे पुलिस हथां मराए छॾियो। मूंखे सभु ख़बर आहे। तूं ॿुधाइण जी तकलीफ़ न कर। तुंहिंजा असुल दुश्मन शमीर खान वारा आहिनि। हुननि तोखे कूड़े केस में फासाए ऐं तुंहिंजे घर खे बर्बाद कयो। बहादुर खान, हीउ छा थो चईं तूं? मजू मरण वक़्तु को बि कूड़ न आहे ॻाल्हाईंदो। मूं जेको चयो आहे उहो सभु हक़ीक़त आहे। तू हाणे जो हाणे वञ। इन्ही खमीसे वारी छोरी खे ख़त्म करे अचो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इन्ही ॻाल्हि जी फिरोज़ खे कनो कन ख़बर न पए। जेकॾहिं फिरोज़ खे ख़बर पई त पोइ असांजे लाइ वरी टियों मसइलो पैदा थी वेंदो। बाबा साईं, खमीसे जी छोरी जो क़त्ल ऐं फिरोज़ खां ॻाल्हि लिकाइण मां कुझु सम्झुसि न। असल मसइलो छा आहे? सोढा, मूंखे अॼु ख़बर पई आहे त सॼे फ़साद जो जड़ इहा खमीसे वारी छोरी आहे। इहा ज़िंदा रहण न घुरिजे। अदा साईं, तव्हां ही छा था चओ? फ़साद जी जड़ खमीसे वारी छोरी? छा मतिलबु अदा? जेको कुझु अॼु फिरोज़ करे रहियो आहे उनजी तोखे का ख़बर न आहे। मुंहिंजे सियासी कैरियर खे इन फिरोज़ जे करे केतिरो धकु लॻो आहे इन जो अंदाज़ो तूं नथो लॻाए सघे। जेके माण्हू मुंहिंजी पार्टी खे वोट ॾींदा ऐं मुंहिंजी इज़त कंदा हुआ, अॼु उहे माण्हू मूंखे हथु ॾियणु पसंदि न आहिनि कंदा। उन ॻाल्हि जो हिकिड़ो ई कारण आहे, फिरोज़। मां हिकिड़े केस मां ज़मानत मस्त थो करायां, वरी ॿियो केस मथां टंगियो बीठो आहे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे रहिस। फिरोज़ खान कैसे घटि न कई आहे। खमीसे वारे भाइटे जे क़त्ल खां पोइ पुलिस असांजी ॻिची में पइजी वई आहे। कमदार, ॿियो न त असांखे पुलिस गुलनि जा हार पाराईंदी। ॾिसी न पियो त राति सूबेदार केतिरो कावड़ियल हुयो। मां पैसनि जी वॾी भरी ॾेई उनखे उथारियो आहे। ऐं पोइ मूं लाइ छा हुकुम आहे बाबा साईं? तूं खमीसे वारनि जे ॻोठ निकिरी वञ। उन्हनि जे ॻोठ में दाख़िल थियण खां पोइ
कंहिं घिटी में वञी लिकी वेही रहो। जीअं उहा छोरी ज़मीन ते निकिरे उन्ही खे उते जो उते पूरो करे छॾ। अदा साईं, छा इन छोकिरी खे मारण ज़रूरी आहे? किथे तव्हां ग़लति नथा कयो? मूसा मां मजबूर आहियां। इन खां सवाइ त मूं वटि को ॿियो रस्तो ई न आहे। फिरोज़ ख़ान उन छोरी सां मोहबत करण लॻो आहे ऐं मां ईअं थियण हरगिज़ न ॾींदुसि। किथे हू टके जा ग़ुलाम, किथे असांजो शान। सोडा जेको कमु मूं तोखे चयो आहे उहो कंहिं बि हालत में थियणु घुरिजे। कोताही हरगिज़ न कजां। ऐं हा, इन्ही ॻाल्हि जी फिरोज़ खे कनो कन ख़बर न पए। इन खां पहिरियां जो सोडो वञी छोकिरी खे ख़तमु करे अचे। फिरोज़ ख़ान खे इन ॻाल्हि खां आगाह करणो पवंदो, न त वॾो मसइलो थी वेंदो। जेका रब जी रज़ा इंसान असां छा था करे सघूं। बराबर रब बेपरवाह है, वो जेको चाहे करे सके थो। पर ही इंसाननि जे जुड़ियल निज़ाम तरफ़ां मूं ते कहर किरियो आहे। मां की मञा ही रब जी रज़ा आहे। रईस, ख़बर पई त कातिल केरु हो? न बाबा, असांखे अञा ख़बर नाहे पई त ही ज़ुल्म असां सां कंहिं कयो आहे। जैसे असां मौके ते मौजूद हुयासीं, पर बहादुर खान वारा असां खां घणो परे हुआ। जीअं ई फायरिंग जो आवाज़ थियो, मां ई कुझु ॿिया हरी उन तरफ़ भॻासीं। असांजे पहुचण ताईं रेस नंढो ऐं कमदार दम ॾेई चुका। असां हथियारबंदनि खे ॾिसण जी कोशिशि कई, पर हू असां खां घणो अॻिते निकिरी चुका। इन करे असां उन्हनि खे सुञाणे न सघियासीं। रईस, हाणे छा सोचियो अथव? सभु कुझु सोचे छॾियो आहे इस्माइल। सिर्फ़ु तॾहिं खां फारिग थी वठां, पोइ ॾिसां त दुश्मन मुंहिंजी नज़र खां केतिरो थो लिके। ठीकु आहे चाचा साईं, तव्हां फ़ोन बंदि कयो, मां उन तरफ़ निकिरां थो। जा बेल मथा गोली तो हलाई। मीरा कहीं जा तुझी हिम्मत कीअं थी बेल मथा गोली हलाइण जी? फिरोज़ खान, मूंखे माफ़ कयो, मूंखां ग़लती थी आहे। माफ़ी? ऐं तोखे ना सोडा ना, तोखे माफ़ी हरगिज़ कोन मिलंदी, छो त तो ॾोही अहिड़ो कयो आहे। ॿुधाए, मां चवां थो ॿुधाए त आख़िर कंहिं तोखे हे कमु करण जे लाइ चयो? फिरोज़ खान, मां चवां थो इन खां कुझु बि न पुछो, हणोसि गोली ऐं कयोसि पूरो। हा फिरोज़ खान, शाबाश, सही थो चए। तंहिंखां टाइम ज़ाया कयो, हणोसि गोली। इन खां पुछण जी ज़रूरत का बि न आहे। तव्हां सही था चओ दोस्तो, हूअं बि हिन खे ज़िंदा छॾणो ई न आहे। हाणे हीअं थो कयो, हिन खे टंगुनि वारी गोलियूं थो पाणे ई हिते तड़पी मरी वेंदो। मां तव्हांखे सभु कुझु ॿुधायां थो, पर मूंखे मारियो न। मुंहिंजो नालो थिए फज़लो, ॾींदो आहियां सिज ते तिजड़ो। अखि में जे इहा बकवास पीरी करी आहे त एतिरा मुचड़ा बि न खाईंदा। हाणे वक़्तु छा थो चवे? मूंखे वॾे साईं शामिर खान चयो हुयो। सोडा, मूंखे त हक़ीक़त जी पहिरें बि ख़बर पइजी चुकी हुई, पर मां तुंहिंजे वातों ॿुधण थो चाहियां। हाणे इहो सभु कुझु तोखे
बाबा साईं जे साम्हूं चवणो पवंदो। ईअं न कयो फिरोज़ खान, मूंखे शामिर खान ज़िंदा कोन छॾींदो। मूं तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, हाणे मूंखे वञणु ॾियो। ज़िंदा त तोखे मां बि कोन छॾींदुसि, इन करे चवां थो चुपचाप करे मुंहिंजे अॻां ऐं बाबा जे साम्हूं सभु कुझु हली ॿुधाए। हल मूंसां।